बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़ जिनी ने कंडी सावनी छिनण मूल नसिया सखा पेरी त साईं नसीर साहब जा लखो थोरा जे जेको हेॾो मुंहिंजो तारीफ़ कयो। स्टेज ते वेठल इंतहाई क़ाबिल एहतराम मलक चंगे साहब, इंतहाई क़ाबिल एहतराम हाजी रमज़ान पालारी साहब, इंतहाई क़ाबिल एहतराम डॉक्टर अनवर पालारी साहब, इंतहाई क़ाबिल एहतराम साहिब शान दीवान इनके आओ चाहतो हिन दौर जो सरदार गंगू मल साहब, उन सां गॾु पिंडाल वेठल दोस्तों कासिम के हिते अचण ते भलीकार। सबका पहिरीं गंगू मल जे इलाइक़े मां पंहिंजे सहाफ़त जो शुरूआत कई 90 जे ॾहाके में थाणो गुला खान जे थाणो अहमद खान जे उन कोस्तानी पट्टी मां। ही उन ज़माने जो दौर हुयो जॾहिं एॾी मीडिया को रही, सोशल मीडिया को रही, सवाइ कुझु अख़बारुनि जे इलेक्ट्रॉनिक मीडिया को रही। उन दौर में जॾहिं उते माण्हू रुगो का ॻाल्हि कंदो त ॼण कारीअ ते पेर हूंदो, उन ज़माने में गंगू मल पंहिंजे कलम जो पूरो मज़लूम माण्हुनि जो उत्यान जे बुनियादी हक़नि जो आवाज़ बणिजी शुरूआत कई। ऐं उतां पोइ सफ़र कंदे कंदे जेको भटियारी ताईं सफ़र कयो आहे, आउं सम्झां थो त गंगू मल उन भुतार के निज़ाम में पहिरियों पथर हयो ऐं उनखे हिलाए विधो। अॼु उन जे कयल पोरे, उन जे कयल जुस्तजू, उन जे कयल जदोजहद में आउं सम्झां थो त अॼु हर माण्हू गंगू मल आहे। गंगू अॻे कोस्तान में मोबाइल सर्विस ई न हूंदी। अवां ॾिठो ताज़ो हिकिड़ो वाक़ियो थियो, हाणे सॼी जे पासे में हिकिड़ो भुतार, हिकिड़ो त नाज़ुक जोखे थियो, हिकिड़ो ॿियो भुतार उतां जो नालो नथो खणा। उहो जॾहिं के ॻोठ में वियो शिकार करण त उतां जो अहिड़ो ई गंगू मल जो नाज़ुक जोखे जो किरदारु उते निकिरी आयो। उन जी शिकार कंदो, उन भाग्य सां लाइव वीडियो भरे उनखे उते ख़्वार करे उन सां गॾु पंहिंजो गार्ड हुआ। पर उन उहो हमरा तापाड़ी कयो जॾहिं उन ॾिठो हुयो सोशल मीडिया जो गंगू मल जो जहिड़ो किरदारु, त हुन सोरी करे उहो पंहिंजा हथियार बंद माण्हुनि सां गॾु वापसि वियो। पर छे करे इहो मोबाइल ऐं गंगू मल जो किरदारु न हुजे हा त अहिड़ा कई माण्हू
कलम जो पूरो करे तो कलम सां जहाद करे तो हक जी ॻाल्हि करे तो ईमानदारी ॻाल्हि करे तो सच ते बीहे तो उनखे ही समाज ज़रूर वोट ॾींदो। अॼु ही जो हिसाब है गंगूमल में जेके समूरा माण्हू सभु वेठा आहियूं उनखे भेटा ॾियूं था छाकाणि के ॿुधायो अॼु खां पहिरीं थाणो गुलाखान में नीकमदास वेठो आहे असांजो दोस्त आहे कंहिं दीवार खे इहा इजाज़त कोन हूंदी त हू का पंहिंजी ख़ुशी ऐं गमी करे सघे उनखे उन्हनि भुतान ऐं सरकारनि खां टाइम वठिणो पवंदो पर ही समाज जो ही गंगूअ जो किरदारु आहे त अॼु उहे जेके भुतान सरकार उन माण्हुनि खे इजाज़त ॾींदा अॼु उन्हनि खे उन्हनि गमी ख़ुशी में अचण जी इजाज़त कोन थी मिले। इहो किरदारु माण्हू इहो समाज जी तब्दीली आहे इहो गंगू जो किरदारु जंहिं जे पोताने कोन पीड़ियल माण्हू खे आवाज़ ॾिनो ऐं हुन पंहिंजो किरदारु न कयो अॼु हुन किरदार जे करे हिनखे उहा भेटा मिली आहे भेटा मिली ऐं अञा आस्ते आस्ते जी दुनिया चेंज थिए पई अॼु नूरियाबाद जा पालाड़ी बिरादरी ऐलान बि करे हिन फोर्स का निज़ाम कर सुभाणे तव्हां ॾिसंदो त अञा जेको आहे उन कोस्तान जा तेरे माण्हू ॿिया ऐलान कंदा त ही उहा लाट आहे ही उहा जदोजहद आहे ही उहा कई ॻाल्हि आहे जेका गंगूअ खई अॼु गंगू अकेलो न आहे अॼु घर घर गंगू आहे सॼे कोस्तान में गंगू आहे असां समूरा जेके दोस्त समूरा भाषा माण्हू उन सां गॾु आहियूं अॼु गंगूअ जी शाम न